वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में 27वीं आइनी तरमीम आणण ते इत्तेफ़ाक़। मॉडल टाउन लाहौर में थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी अॻवाननि सां गॾु मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। 26वीं आइनी तरमीम ऐं मुल्की सियासी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में इत्तेफ़ाक़ कयो वियो त 27वीं आइनी तरमीम बि आंदी वेंदी। बिलावल भुट्टो चयो त गैर जमहूरी क़ुवतुनि जो रस्तो रोकण लाइ 26वीं आइनी तरमीम असराइती साबित थींदी। जमहूरियत ऐं पार्लियामेंट जी मज़बूतीअ लाइ गॾिजी हलंदासीं। वज़ीर आज़म चयो त 26वीं आइनी तरमीम जो क्रेडिट इत्तेहादनि ॾांहुं वञे थो। अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। सिक्योरिटी फोर्सेस जूं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं। 4 ख़ारिजी मारिजी विया, 3 ज़ख़्मी। ISPR मूजिबि ख़ैबर ज़िले में ऑपरेशन दौरान 2 ख़ारिजी मारिजी विया ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। उत्तर वज़ीरिस्तान में बि कार्रवाई दौरान 2 ख़ारिजियुनि खे मारियो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। मारिजी वियल ख़ारिजी कानून लागू कंदड़ इदारनि ऐं शहरनि ते हमलनि में मुलविस हुआ। फोर्सिस दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। घरू वज़ीर जी कामयाब ऑपरेशन ते फोर्सिस खे शाबाश। PCB मोहम्मद रिज़वान खे वनडे ऐं T20 लाइ कप्तान मुक़रर करे छॾियो। सलमान अली आगा खे ॿिन्ही फॉर्मेट्स जो नाइब कप्तान मुक़रर। ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे जे दौरे लाइ वाइट बॉल क़ौमी टीम जो ऐलान बि कयो वियो। बाबर आज़म, नसीम शाह ऐं शाहिन शाह आफ़रीदी ऑस्ट्रेलिया लाइ टीम में शामिल। टिन्ही क्रिकेटर्स खे ज़िम्बाब्वे दौरे दौरान आराम ॾिनो वियो। फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन जी क़ौमी टीम में वापसी। स्क्वाड में इरफात मिन्हास, आरिफ रऊफ़, हसीबुल्ला ऐं मोहम्मद इरफान खान शामिल। आमिर जमाल, अब्दुल्ला शफ़ीक़, फैसल अकरम ऐं साइम अयूब वनडे सीरीज़ लाइ स्क्वाड में शामिल। जहादात खान, मोहम्मद अब्बास आफ़रीदी ऐं उमेर बिन यूसुफ T20 स्क्वाड जो हिसो हूंदा। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी चयो आहे त बाबर आज़म राब्तो करे चयो त हू कप्तान तौरु नथो खेॾणु चाहे। बाबर आज़म पाकिस्तान जो असासो आहे। सभिनी जी ख़्वाहिश हुई त हू माज़ीअ जहिड़ी कारकर्दगी ॾेखारे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां 5वीं रांदीगरनि लाइ सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जो ऐलान। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान A कैटेगरी, शाहिन शाह आफ़रीदी ऐं नसीम शाह B कैटेगरी में शामिल। शान मसूद B कैटेगरी में कप्तानी सां लाॻापियल आहे। अब्दुल्ला शफ़ीक़, शादाब खान, अबरार अहमद, साजिद खान, सलमान अली आगा ऐं सऊद शकील B कैटेगरी में शामिल। नोमान अली, हारिस रऊफ़ ऐं साइम अयूब C कैटेगरी में शामिल। आमिर जमल, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद हरीरा ऐं मीर हमज़ा D कैटेगरीअ में शामिल। खुरम शहज़ाद, मोहम्मद अली ऐं उस्मान खान D कैटेगरी में शामिल। PCB पारां शाहनवाज़ ॾाहाणी ऐं ज़ाहिद महमूद भट्टी खे सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जी आछ न कई। इसराइली लॉबी PTI बानी जी आज़ादीअ लाइ कोशिशूं करे पई। ही चाहिनि था त PTI बानी आज़ाद थिए। PTI बानी खे बचाइण जी कोशिशुनि में रुधल इसराइल मुख़्तलिफ़ मुल्कनि ते हमला करे रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमोन चयो आहे त इसराइल लॉबी PTI बानी खे मज़लूम पेश करे रही आहे। सियासी पॉइंट स्कोर न पर अवामी ख़िदमत ते यकीन रखूं था। इसराइल ऐं भारत PTI खे फंडिंग कई। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत अवाम जी ख़िदमत करे रही आहे। बालारेल कश्मीर ते भारत जे कब्ज़े खे 77 साल गुज़री विया। भारतीय ज़ुल्म जे शिकार कश्मीरनि कारो ॾींहुं मल्हायो। कश्मीरनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारतीय फ़ौज कश्मीरनि ते ज़ुल्म करे रही आहे। भारत समझी छॾे त उहो अहिड़ियुनि हरकतुनि सां कश्मीरनि जूं उमीदूं ख़तम नथो करे सघे। पाकिस्तान कश्मीरनि जी सियासी, सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। हुर्रियत अॻवान यासीन मलिक खे फाही घाट वेझो रखियो वियो आहे। कश्मीरी अवाम भारतीय ज़ुल्म जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। यासीन मलिक जी घरवारी मशाल मलिक चयो आहे त भारतीय फ़ौज बालारेल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रही आहे। क़ुर्बानियूं ॾींदड़नि जी तहरीक ख़तम न थींदी।
वाला रेल कश्मीर ते भारतीय कब्जे खिलाफ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। कराची, हैदराबाद, सखर, जैकाबाद, कशमोर, नवाबशाह, दादू, खैरपुर, कंधकोट, मिठी, बदीन ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। डोकरी, नवदेरो, कोटड़ी, टंडो आदम, कुंडरी, डीपलो, नसीराबाद, टंडो बागो में कश्मीरनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियूं। अॻवाननि जो चवणु आहे त वाला रेल कश्मीर ते भारत जे कब्ज़े खे 77 साल गुज़री विया आहिनि, पर कश्मीरनि ते ज़ुल्म रुकिजी न सघियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी चूंड वसंत थरी सदर चूंडिजी वियो। नूर अहमद कातियार सीनियर नायब सदर, हुरुनिसा पलीजो नायब सदर ऐं सत्तार रिंद जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। कन्वेंशन में सिंधु मां 6 नवां केनाल कढण ऐं इरसा एक्ट ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत 26 आइनी तरमीम ज़रिए अदालतुनि खे पंहिंजे मातहत करे छॾियो आहे। सिंध जा वसीला धारियनि हवाले करे ज़मीनूं हड़प कयूं पयूं वञनि। सिंधुअ खे सुकाइण न ॾींदासीं। मियां साहब वेझो खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 2 ॼणा मारिजी विया, 3 ज़ख़्मी। ॻोठ मिसरी खोसो में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में शाह मोहम्मद ऐं हज़ार ख़ान खोसो मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी। तलार भरसा जुणेजा ऐं लुंड बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान औरत मसमात बसरा जुणेजो मारिजी वई। ईरान पारां इसराइल हमले लाइ अमेरिकी हवाई अॾा इस्तेमाल थियण जी दावा। ईरान जो चवणु आहे त इसराइली फ़ौज इराक में अमेरिकी अॾो इस्तेमाल कयो। हमलनि में अमेरिका बि बराबर जो ज़िम्मेवार आहे। अमेरिकी अख़बार जो चवणु आहे त पासदाराने इनक़लाब जे 3 मिसाइल अॾनि खे निशानो बणायो वियो। ऐं इसराइली राजधानी तल अवीव में फ़ौजी अॾे भरिसां ट्रक ड्राइवर गाॾी माण्हुनि मथां चाढ़े छॾी। 40 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल खे दहशतगर्दीअ जो शक। इसराइली मीडिया मूजिबि तल अवीव में फ़ौजी अॾे बस ते हिकु ट्रक ड्राइवर उते बीठल माण्हुनि मथां ट्रक चाढ़े छॾी, जंहिं जे नतीजे में 40 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया। इसराइली सिक्योरिटी अख़्तियारनि वाक़िए ते दहशतगर्द हमले जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त ट्रक ड्राइवर खे हिरासत में वठी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जाच शुरू कई वई आहे।